अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार हम मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। कराची में शेरशाह प्लाजा चौक ते धमाको 13 ॼणा माची विया, 13 ॼणा ज़ख़्मी। धमाके वारे हंध वेझो बैंक जी इमारत तबाह थी वई, 4 गाड़ियुनि ऐं मोटरसाइकिलनि खे नुक़सान। इतला ते पुलिस रेंजर्स ऐं इमदादी टीमनि पहुची रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे ॾिनो। गम डिस्पोजल स्क्वाड पर पहुतो, धमाके वारे हंध खे सील कयो वियो। माची विलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। ट्रामा सेंटर जे सरबराह डॉक्टर साबिर मेमन जो चवणु आहे त 9 लाश ट्रामा सेंटर आंदा विया, 2 ज़ख़्मी ट्रामा सेंटर में इलाज दौरान फोत थी विया। 1 लाश बैंक जी इमारत जे मलबे मां कढियो वियो। समूरनि ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक। अस्पताल आंदल ज़ख़्मियुनि के जिस्म जे मथनि हिस्सनि ते ज़ख़्मनि जा निशान आया आहिनि। संदन चेहरा, अखियूं ऐं कन सख़्त मुतासिर थिया। सिविल अस्पताल आंदल 12 ज़ख़्मी जी हालत नाज़ुक, इंतहाई निगहदाश्त वारे वार्ड में मुंतकिल। माची विलनि मां 7 ॼणनि जी सुञाणप न थी सघी, संदन वारिस अस्पताल पहुची विया। धमाके सबब तबाह इमारत मां मलबो हटाइण लाइ एॾी मशीनरी कम शुरू करे ॾिनो। रेंजर्स धमाके वारे हंध के घेरनि आणे छॾियो। धमाको 1:50 मिंटनि ते थियो। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त शुरूआती ॼाण मूजिब ज़ाहिरी तो लॻे थो त नाले में गैस भरिजण सबब धमाको थियो आहे। धमाके जी नोईअत जो तइयन बम डिस्पोजल स्क्वाड जी रिपोर्ट खां पोइ कयो वेंदो। सिंध रेंजर्स तर्जुमान मूजिब धमाके जो तइयन कयो पियो वञे। वॾी वज़ीर नादिर शाह गवर्नर इमरान इस्माइल धमाके जो नोटिस वरितो। बाक़ी जी गाड़ी जो हुकुम। एडिशनल IG ऐं कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब। इंतज़ामिया खे मुतासिर जी बिना देर मदद करण जी हिदायत। धमाके सबब तबाह थियल इमारत नाले मथां क़ाइम थियल हुई। नाले हेठां गैस पाइपलाइन बि आहे। इमारत ज़बूल हुई। करण लाइ इंतज़ामिया पारां नोटिस बि ॾिनो वियो हो। डिप्टी कमिश्नर क़यामाड़ी मुख्तार अली अबरो। अरबाज शहरी रहमान चयो आहे त वज़ीर आज़म 3 सालनि जी तबाही जो ज़िम्मेवार भुट्टो शरीफ ख़ानदान खे करार ॾेई पियो। इमरान ख़ान ॿिनि ते इल्ज़ाम मड़ी आजो नथो थी सघे। पंहिंजी कोताहियुनि जी ज़िम्मेवारी ॿिनि खे करार ॾियण वारो मौक़िफ़ ख़तम थी चुको। इमरान हुकूमत मुल्की कर्ज़नि में मजमूई तौर 70% इज़ाफ़ो कयो आहे। इमरान खान चयो आहे त पाकिस्तान जे वॾीअ जो ज़िम्मेवार शरीफ ऐं भुट्टो कुटुंब आहे। ही सियासत न ख़ानदानी निज़ाम क़ाइम करणु घुरनि पिया। अफगानिस्तान ते अमेरिका जे विढ़ियल जंग जुनूनी अमल हो। अमेरिका अफगानिस्तान में हथ टोकी जज जे नाले ते कब्ज़ो करे रखियो। समझ में न पियो अचे अमेरिका अफगानिस्तान में कहिड़ा हदफ़ हासिल करण ते घुरिया।
बीजेपी जे पुस्ताई हुकूमत भारत के ख़िते लाइ ख़तरनाक है। ख़दशो आहे त बीजेपी हुकूमत पाक भारत जंग शुरू थी वञे। वज़ीर आज़म जो पढ़ी चैनल के इंटरव्यू। ख़िते जे ॿिनि मुल्कनि जी भेट में पाकिस्तान में महांगाई जी शरह में सभ खां वधीक आहे। बया जी शरह में बावजूद मुल्क की तरक्की जी शरह हलंदड़ माली साल 5% ते रहण जो इम्कान आहे। मुल्क में फ़िलहाल बया जी शरह में वधीक इज़ाफ़ो न कयो वेंदो। स्टेट बैंक जे गवर्नर रज़ा वाक़िफ़ पढ़ी ख़बरदारी के इंटरव्यू। मुल्क में एक हफ्ते अंदर आम वापे जूं 17 शयूं महांगियूं थी वयूं। शुमारियात खाते जी हफ्तेवार रिपोर्ट मूजिब महांगाई जी मजमूई शरह 49.49% थी वई। बिजली, दाल, मसूर, चना, घी, थूम ऐं ॿिनि शयुनि जे अघनि में वाध। अटे, खंडु, पटाटा, टमाटा ऐं कुकर जो गोश्त समेत 15 शयुनि जी क़ीमतनि में घटिताई आई। 19 शयुनि जा अघ बरक़रार रहिया। पीटीआई एमक्यूएम का सूबाई ख़ुदमुख्तारी हज़म न पई थिए। एमक्यूएम के सिंध के टुकड़ा टुकड़ा करण वारी पंहिंजी ॻाल्हि विसरी वई आहे। सिंध के बटुकड़ा करण जो जवाब सूबाई ख़ुदमुख्तारी आहे। आवाम चवे थो त इमरान ख़ान जी हुकूमत हिकु अज़ाब आहे। पीपी अरबान निसार कोड़े जूं सखर में मीडिया सां ॻाल्हियूं। निसार कोड़े जी बुरी ज़मानत 18 जनवरी ताईं बाद। एहतसाब अदालत पारां नेब का रिपोर्ट तलब। OIC जे मेंबर मुल्कनि जी पढ़ी वज़ीरनि जो गैर मामूली इजलास सुभाणे इस्लामाबाद में थींदो। मलेशिया, इंडोनेशिया ऐं किर्गिस्तान जा पढ़ी वज़ीर पहुची विया। सिक्योरिटी ते 5000 एहलकार मुक़रर। इजलास में OIC जे मेंबर मुल्कनि, मुबसर ऐं पढ़ी वज़ीरनि समेत गॾियल क़ौमुनि, आलमी मालियाती इदारनि, अमेरिका, बरतानिया, फ्रांस, चीन, रूस, जर्मनी ऐं इटली जा नुमाइंदा बि शरीक थींदा। पढ़ी वज़ीर शाम कुरैशी जो चवणु आहे त OIC पढ़ी वज़ीरनि जी कॉन्फ्रेंस अहमियत रखे थी। अफगानिस्तान नासुक सूरतहाल जे घेरे में आहे। दुनिया ध्यान ॾिनो त अफगानिस्तान में इंसानी बहरान शिद्दत इख्तियार करे सघे थो। अफगान पनाहगीरनि जो बहरान पैदा थियो त पाकिस्तान ऐं ईरान ताईं महदूद न थींदो।